अफ़सोसनाक ख़बर अव्हांखे ॾियूं नसीराबाद खां। नसीराबाद वेझो नीगर ट्रैक्टर जे टक्कर में फ़ौत थी वियो आहे। ॻोठ रबन ख़ान गाॾही वासी 6 वरियनि जो साहब ख़ान गाॾही ट्रैक्टर जे टक्कर में फ़ौत थी वियो। ट्रैक्टर जे टक्कर में फ़ौत थियल नीगर जो मढ़ घर पहुचण ते कोहराम मची वियो आहे। नाज़रीन, अव्हांखे अहम ख़बर ॾेई रहिया आहियूं। नसीराबाद वेझो नीगर ट्रैक्टर जे टक्कर में फ़ौत थी वियो आहे। ॻोठ रबन ख़ान गाॾही वासी 6 वरियनि जो साहब ख़ान गाॾही ट्रैक्टर जे टक्कर में फ़ौत थी वियो। चीनासी नवां खे आगाह कयूं पिया। 6 वरियनि जो नीगर ट्रैक्टर जे टक्कर में फ़ौत थी वियो आहे। नसीराबाद वेझो ॻोठ रबन गाॾही में 6 वरियनि जो नीगर ट्रैक्टर जे टक्कर में फ़ौत थी वियो आहे। संदसि मढ़ घर पहुचण ते कोहराम मची वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर अव्हांखे ॾियूं पिया। ॻोठ रबन ख़ान गाॾही वासी नीगर ट्रैक्टर जे टक्कर में फ़ौत थी वियो आहे। नाज़रीन, अव्हांखे अफ़सोसनाक ख़बर ॾेई रहिया आहियूं। ॻोठ रबन ख़ान गाॾही वासी नीगर ट्रैक्टर जे टक्कर में फ़ौत थी वियो आहे। जी नाज़रीन, नसीराबाद खां धरती टीवी न्यूज़ जे रिपोर्टर तौसीफ़ मंगी लाइन ते मौजूद आहे। जी तौफ़ीक़, कहिड़ा तफ़सील हिन हवाले सां? जी बिल्कुल, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त नसीराबाद भरिसां ॻोठ आहे रबन ख़ान गादी, जिते 6 सालनि जो मासूम नीगर आहे, जेको आहे साहब ख़ान पुटु नज़ीर हुसैन गादी, जेको ट्रैक्टर हेठां अची चिबाड़ती सख़्तु ज़ख़्मी थी पियो, जिनखे वारस नसीराबाद रूरल हेल्थ सेंटर मुंतक़िल कयो, जिते नींगरो ज़ख़्मी जा सूर नसण ते फ़ौत थी वियो आहे। होॾां लाश घर पहुचण ते घर में कहराम मची वियो आहे। जी ठीकु आहे तौफ़ीक़, वॾी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।